त पहिरीं ॻाल्हि तव्हांखे आउं शुरू खां ॿुधाईंदो हलां त असांजी जेका इलेक्शन गेस्टा इलेक्शन 2026 खां वठी 28 जो टेन्योर 3 साल जो टेन्योर हूंदो आहे, उन जे लाइ फार्म जमा कया थी पए। डिस्ट्रिक्ट उमरकोट जो मरहलो हले पियो, इलेक्शन डिस्ट्रिक्ट जी थियणी आहिनि, अॻु में तहलकनि जी थी वई, यूनिटनि जी थी वई आहे। 1 जून ते जेको शेड्यूल रखियलु हो डिस्ट्रिक्ट इलेक्शन जो, उन में असां पंहिंजो पैनल जेको बीहारियो आहे, जंहिंजो नालो आहे अलफ़तर नंबर 2, ऐं साम्हूं दुर जेको उनजो पैनल जो नालो आहे अलफ़तर नंबर 1। हुन पैनल जो जेको सरबराह आहे या सदर जो कैंडिडेट मोहम्मद मूसा समूह, जंहिंजो तालुक़ु कुनरी हाई स्कूल काजी सुल्तान सां आहे। ऐं असांजो जेको पैनल आहे अलफ़तर नंबर 1, उनमें सदर जो कैंडिडेट पाण ख़ान मोहम्मद खोसो, मूंसां गॾु राम सिंह और जनरल सेक्रेटरी जो कैंडिडेट, इन सां गॾोगॾु असांजो जेको एडिशनल सेक्रेटरी जो कैंडिडेट असां वटि साईं जेठानंद वज़ीर आहे। असांजी तरफ़ां जेको आहे 10 फार्म रखिया विया, हुनजी तरफ़ां जेको फार्म रखिया विया, त उन में असां जेको टाइम जेको ड्यू डेट हुई, ड्यू टाइम हुओ 1 जून ते असां पंहिंजा फार्म रखियासीं। ऐं असांजो जेको आहे फार्म जमा करण खां पोइ जेको प्रोसेस थींदो आहे, त 1 जून ते जेको आहे प्रोसेस थियो, इहो फार्म जमा करण खां पोइ 2 जून ते जेको आहे ही डिस्ट्रिक्ट जो जेको चेयरमैन आहे असांजो इलेक्शन कमीशन जो, जंहिंजो नालो आहे साईं ज़फ़र इक़बाल गिल साहिबु, कुनी सां तालुक़ु आहे साईं जो HSTN काजी सुल्तान हाई स्कूल जा। त उन्हनि इहो शेड्यूल जारी कयो, जेको आहे अख़बारुनि में बि जारी कई अथई, पंहिंजे मैसेज ज़रिए जारी कई, असांखे ॿुधाई, साम्हूं पैनल खे ॿुधाई। पूरो जेको 7 तारीख़ ताईं जेका इलेक्शन जो मरहलो हो, इन 7 ॾींहं जो शेड्यूल जारी कयो। उन शेड्यूल जे अंदरि 2 तारीख़ स्क्रूटनी हुई। ऐं साईं जो पंहिंजे ई जेको अख़बारुनि में या असांखे जो मैसेज आयो, उन में सिधो समुझ लिखियो पियो आहे त जेके बि मरहला थींदा इलेक्शन जा, 1 तारीख़ खां वठी 7 तारीख़ ताईं, इन जो जेको ऑफिस टाइमिंग आहे उहो सुबुह जो 10 खां 5 बजे ताईं गवर्नमेंट हाई स्कूल नंबर 1 उमरकोट में थींदो। छो त इहो हेडक्वाटर हो, इन हाई स्कूल नंबर 1 में हमेशह इलेक्शनूं थींदियूं आहिनि। हाई स्कूल 1 ई जेका आहे उहा ऑफिस रहे थी, ऐं गॾो गॾु इलेक्शन पोलिंग बि रहे थी। त इन शेड्यूल जे मुताबिक़ 2nd डे ते जेको स्क्रूटनी थियणी हुई, 2 तारीख़ जेके स्क्रूटनी थियणी हुई, त साईं कोन आयो हुते। असां ऑफिस में इंतज़ारु कयोसीं, थी सघे थो असांखे साईं घुराए स्क्रूटनी प्रोसेस जे लाइ, लेकिन असां सां न रही राब्तो कयो, न जेको हाई स्कूल 1 में जेका पोलिंग जेका ऑफिस हुई, जेका इलेक्शन कमीशन जी ज़रिए उमरकोट जी, साईं न आया हुते। त ख़बरचार वरितीसीं, पुछा कईसीं त बाबा अचो त छा आहे? साईं चयो न, आउं कुनरी में ई स्क्रूटनी कंदुसि, काजी सुल्तान हाई स्कूल में स्क्रूटनी प्रोसेस कंदुसि, तव्हांखे शाम जो ॿुधाईंदुसि। असांजो ठीकु आहे। हाणे काजी सुल्तान हाई स्कूल जेका आहे कुनरी जी, जॾहिं त उन में इलेक्शन प्रोसेस जे अंदरि उन स्कूल जो किथे रोल ई कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त चेयरमैन जेको आहे डिस्ट्रिक्ट जो, जेको उहो तालुक़ु रखे थो काजी सुल्तान हाई स्कूल सां, जॾहिं त जेको साम्हूं असांजे पैनल जेको बीठो आहे, उनजो जेको सदर जो कैंडिडेट मोहम्मद मूसा समूह, उहो ख़ुदि PET आहे, जंहिंजो तालुक़ु जेको काजी सुल्तान हायर सेकेंडरी स्कूल सां आहे। हाणे इहे ॿई जेके कैंडिडेट ऐं उनजो जेको चेयरमैन, जेको ॿई उते वेहनि था, स्क्रूटनी करनि था। ज़ाहिर चेयरमैन सां गॾु जेको आहे, चेयरमैन सां गॾु जेको कैंडिडेट वेठो हूंदो, त पोइ स्क्रूटनी कहिड़ी थींदी, प्रोसेस कीअं थींदो? थियो इहो त शाम जो जेको ख़बर पई त हुननि जा सभु फार्म जेके आहिनि उहे बहाल कया विया आहिनि। को बि कंहिं ते एतिराज़ु कोन थियो। ठीकु आहे, असां पंहिंजा उन्हनि खां कापी हिकिड़ी वरिती हुईसीं, जेके महिल असां फार्म जमा कयासीं। ज़ाहिर असीं धोरायूं, हिकिड़े पैनल असांजो, त असां हुननि जी कापी वरितीसीं, असांजी कापी हुननि खे ॾिनीसीं फार्मनि जी। त असां हुनजी छंछाण कईसीं, हुनखे एग्ज़ामिन कयोसीं उन फार्मनि सभिनी खे। त उन में असांखे कई जेके फॉल्ट नज़र आया, डिफेक्ट नज़र आया, त फार्म जेके हुआ घणा त इनकम्पलीट हुआ। ऐं ॿिया इहे हुआ जेके फार्म भरियल हुआ, उन्हनि जे अंदरि कई ग़लतियूं हुयूं, जेके इलेक्शन रूल्स आहिनि, नॉमिनेशन रूल्स आहिनि, उन जे ख़िलाफ़ु जेके हुआ उहे शयूं भरियल हुयूं, ऐं फार्मनि में तमामु घणियूं ग़लतियूं हुयूं। त असांजो हक़ु स्क्रूटनी प्रोसेस 2nd डे ते थी वियो, जॾहिं तुम काजी सुल्तान में वेही कयो, हुन सदर सां गॾु वेही कयो। हाणे जेके शेड्यूल आयो 3rd डे जो, त 3rd डे ते जेको प्रोसेस रखियलु हो इलेक्शन जे हवाले सां, इलेक्शन कमीशन जे हवाले सां, त उहो हो एतिराज़ दाख़िल करण जे। जेके फार्म बहाल कया आहिनि चेयरमैन, उन जे ख़िलाफ़ु एतिराज़ जेके को दुर दाख़िल करणु चाहे थी, त उहो 3 तारीख़ ते करे। 3 तारीख़ ते असां हाई स्कूल नंबर 1 में इंतज़ारु कयोसीं, ऑफिस में वियासीं। 10 बजे खां वठी 5 बजे ताईं साईं न आयो हुते। असांजा एतिराज़ दाख़िल कीअं थियनि? जॾहिं वरी साईं सां राब्तो थियो, त साईं जेको आहे इलेक्शन कमीशन जो मेंबर हुजनि था तहलकनि जा, 4 तहलका आहिनि उमरकोट जा, त 4 ई तहलकनि जा जेके चेयरमैन हुजनि था इलेक्शन कमीशन जा, उहे डिस्ट्रिक्ट जा मेंबर हुजनि था। इलेक्शन कमीशन जा डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन ऐं गॾु 4 मेंबर हुजनि था। त साईं छा कयो, पंहिंजे मेंबर जेको आहे तहलके उमरकोट जो जेको सदर आहे दिलीप कुमार, उन सां राब्तो कई, उनखे चई तव्हां जेको उन्हनि खां फार्म वसूल करो, आउं नथो अचां। और साईं जेको स्क्रूटनी बि उते कई, ऐं 3rd डे ते जॾहिं एतिराज़ दाख़िल करणा हुआ, तॾहिं बि साईं न आयो ज़फ़र गिल साहिबु। त असीं छा सम्झूं शयुनि मां? असांखे अंदाज़ो थी वियो त हाणे असां सां कहिड़ी गेम थिए पई। त 3rd डे ते असां एतिराज़ दाख़िल कया। एतिराज़ दाख़िल करण खां पोइ जॾहिं 4 ॾींहुं हो 4 जून ते, त उन ॾींहुं जेको आहे अपीलनि ते ॿुधणी हुई, एतिराज़ दाख़िल थिया, उनजे ख़िलाफ़ु ॿुधणी हुई। त असांजे पैनल दाख़िल कया अलफ़त पैनल नंबर 2, लेकिन साम्हूं पैनल जेको आहे उन ड्यू टाइम ऐं डेट जे अंदरि को बि एतिराज़ दाख़िल न कयो असांजे फार्मनि ते।
हाणे असांजो एतिराज़ु हुआ त उनखे ॿुधणा हुआ 4 जून ते साईं खे अचिणो हो, 10 खां 5 बजे ताईं वेहणो हो ऑफिस में। त साईं जेको आहे उहो 10 बजे थी पहुतासीं ऑफिस, लेकिन साईं न पहुतो। तक़रीबन 11 बजे साईं आयो हाई स्कूल नंबर 1 में एतिराज़ु दाख़िल कयल हुआ उन ते ॿुधण जे लाइ।